ला शरीक लहू वला नज़ीर लहू वला मिस्ल लहू वला मिसाल ला वला कुफुव लहू वला नज़ीर लहू वला मुशीर लहू वला शरीक ला वला जलद बलद वलद जसद रुसव जुज़व उज़मन ज़ुमला वला जज़्ब वस्पाई बकाब बैत खस्मला वनशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु वहदहु ला शरीक ला वनशहदु अन्न सय्यदना व सनदना व मासूमना व मंज़ूमना व मक़सूदना अजदरल खल्क़ जदीरना आज़मल खल्क़ व अनवरल खल्क़ व अकमलल खल्क़ व अशरफल खल्क़ व अजमलल खल्क़ व अहसनल खल्क़ मिनल हुस्न वल इदारत वल हिदायत वल हिकायत वल इनाया अअलाना व अजलाना व अतक़ाना व अजहदना व अज़हदना व अकबरना व अख्तरना अहमद अनवर अजदर औसक़ अनवर अजमल अकमल ला सुम्म नशहदु अन्न हबीब रब्बिना व समदना महबूब जदलना व नज़लना ईमानना मुबय्यन फुरक़ानना हादी सबीलना रौनक जुदरानना व उद्वतुन नुज़मतुन क़ुदवतुन रुतबतुन उसवतुन हसना व बिदलाइलिल क़ाहिरतिल गालिबतिल ज़ाहिरतिल बातिना सईद इला सिदरतिल मुंतहा फी लैलतिल मिअराज कशफत दुजा सुम्म दना फतदल्ला फकान क़ाब क़ौसैन औ अदना फ़अौहा इला अब्दिही मा औहा वक़ाल अल्लाहु तआला फ़ी मक़ामिन आख़र इन्न अव्वल बैतिन वुज़िअ लिन्नास लल्लज़ी बिबक्कत मुबारका जेके कुरान वणे सुभान अल्लाह चयो सुभान अल्लाह जे करे अल्लाह जन्नत में ठाऊ का बाग हणाईंदो एक असर सोन जी लगंदी बीसर चांदी जी लगंदी लल्लज़ी बिबक्कत मुबारकन व हुदल लिल आलमीन फीहि आयातुम बय्यिनातुम मक़ाम इब्राहीम वमन दखलहु कान आमिना वलिल्लाहि अलन नासि हिज्जुल बैत मन इस्तताअ इलैहि सबीला वमन कफर फ़इन्नल्लाह गनिय्युन अनिल आलमीन वक़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मन ज़ार क़ब्री वजबत लहू शफ़ाअती यौमल क़ियामा सदक़ल्लाहुल अज़ीम इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा जेके जागो था
आवाज़ बुलंद मदीने वारे साईं ते मुझे महबूब करीम जी ज़ात ते जागी करे ॾाढा दुरूद पाक पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन नबील उम्मी वाला आली वसल्लिम तस्लीमन दाइमन अबदन अबदा। मुझे महबूब मुहम्मद के डिठो जने कवारे आ। अल्लाह करे ता असांखे निंड में मदीने वारे साईं जो दीदार नसीब। मुझे महबूब मुहम्मद के डिठो जने कवारे आ। तड़पंदो सोई सजन लय त उम्र सारी आ। कोई या कलीमुल्लाह तो कोई या सफीउल्लाह, कोई या नजीउल्लाह तो कोई या खलीलुल्लाह। पर ज़ात सभिनी में सजन मोहम्मद तुझी त भलारिया। मुझे महबूब जे मुल्क मदीने जहिड़ो मां दुआ तो कयां रब जेको सुभान अल्लाह चवे अल्लाह करे हिन साल मदीनो ॾिसी अचे। मां हाणे हफ़्तो थियो आहे मदीने खां मोटियो 2015 में अल्लाह जी महिरबानी थी पंहिंजी जीजल अमड़ सां गॾु वियोसि उमरे ते। हिकु अमड़ जी दुआ ॿियो वरी बैतुल्लाह में दुआ रंगे छॾी। वरी 2024 में अल्लाह ताला फर्दी हज नसीब करायो जंहिंमें अवां जे चाकर सुल्तान जे इलाके जे हाजी गुलाब रिड जी भी मदीने में मुलाकात थी हुई। वरी हींअर 2025 जी हाणे 23 अक्टूबर ते वियोसि 20-21 ॾींहं अल्हम्दुलिल्लाह 4 उमरा नसीब थिया। घर जी फैमिली तैयार थी, मामी चाची मासी सोहरो सालो। घर वारी चयो मूंखे भी उमरो कराए। घर वारी के पुट के पाण भेण 13 ॼणनि जे सैयदनि जे काफ़िले सां अल्हम्दुलिल्लाह 4 उमरा नसीब करे आयासीं। असां गरीब सैयद बस हिन कुरान के चंबड़ी पियाऊं। सॼी सिंध बलोचिस्तान में पिया कुरान पढ़ूं। हिन जे सदके तो अल्लाह ताला हज उमरा नसीब कराए। मां पंहिंजे अहल बेतन के काफ़िले समेत मां जो हलो त तव्हांखे अम्मा हलीमा जो घर भी ॾेखारिया। टैक्सी कराई से 500 रियाल भरिया से अल्हम्दुलिल्लाह वो घर भी ॾिसी आया से। जंहिं घर में मदीने वारो साईं बचपन में 4 साल रहियो हो। 250 किलोमीटर आ मक्के पाक खां अम्मा हलीमा जो घर बनू साग। वो जबल भी ॾिसी आया से जंहिं जबल ते बचपन में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मलाइकन सीनो चीरे नबी जी दिल के ज़मज़म जे पानी सां अल्लाह जे हुक्म सां धोतो हुयो। वो वाड़ो भी ॾिसी आया से जिते बचपन में हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बकरियूं चारींदा हुआ। ऐं ताइफ जो ज़ियारत कयूं से। वरी चौथो उमरो ताइफ को नसीब थियो। मस्जिद अली, मस्जिद अब्दुल्ला बिन अब्बास, मस्जिद रसूलुल्लाह जी ज़ियारत थी। तां के भी दुआ तो कयां अल्लाह तां के भी अहिड़ी ज़ियारत नसीब कराए। मुझे महबूब जे मुल्क मदीने जगड़ो मट न आबियो मुल्क तोड़े दुनिया तसारिया। 27 नवंबर सन 2025 खमीस जे ॾियारे जुम्मतुल मुबारक जी बाबरकत रात मोहतरम भाऊ निसार अहमद साहब जी सिक भरी दावत न्याणी मुझे लाइ खैरात खणी आई। अल्लाह कबूल फरमाए। हजरत मौलाना साईं हाफिजुल कुरान साईं शमसदीन साहब जन जे वास्ते सां मौलाना कारी बदरदीन साहब जन जे राब्ते सां अवां जुमलाए जमात जी सिक भरी दावत ते तुनिया साहिबो दाऊ कलोड़े वारो ताजी मोहब्बत आ जो हर साल असा के जलसे में याद पिया कयो। बियन मुबल्लिगन के तब्दील कंदा हो पर हिन गुनाहगार सैयद के दुआ जे लाइ रखंदा हो। मां भी हर साल तां सां वफा कंदो तो अचां। अल्लाह मुंहिंजी हाज़िरी कबूल फरमाए।
काबतुल्लाह में जलाला मुझे मोहम्मद जे रोजे ते रब जो जमाल ॾाढा जो सुभान अल्लाह। जंहिं मदीनो न ॾिठो उन कुछ भी न ॾिठो। पाण फरमायूं हज कयो उमरो कयो, पैसे हूंदे ताकत हूंदे माल हूंदे जेको बैतुल्लाह जो हज नथो पढ़े, नबी से फरमायो फमन मात यहूदी नौ नसरानिया, यो मुझो उम्मती मर्दो त या यहूदी थी मर्दो या नसरानो थी मर्दो, जेको माल हूंदे हज न करे। अज माण्हुनि खे चवंदा हज ते वञो, साईं पैसो कोन्हे, अलाह ॾींदो कंदासीं। वरी जे ख़बर पएसि त हाकिम शाह बाईपास ते गोलोवाह ते आसे शदाद कोट बाईपास ते ज़मीन ते विकामजे त अवल हे बीठो, मां वठंदुमि ज़मीन। दुकान ते विकामजे त अवल बीठो आहे, बाक़ी हज जे लाइ जे पैसो कोन्हे। पाण फरमायूं त हज ऐं उम्रे में जेको पैसा ख़र्च थो करे, अलाह तो फरमाए मोटी अचे त मां ॿीणो करे ॾींदोमांसि, मां डबल करे ॾींदोमांसि। याद रखो हिन दौर में 3 लख रुपया खर्चा, 3 लख रुपया उम्रे जो खर्चा, 10.5-11 लख हज जो खर्चा। रब तो फरमाए ये पैसा जेके खर्च कंदे क़यामत ॾींहुं इहे भी ताराज़ी में तोरे सदको करे ॾींदोसांइ। अल्लाह जो वायदो आहे, जेको हज में पैसा खर्च कंदो उम्रे में कंदो मां डबल करे ॾींदोमांसि। इहो सौदो तव्हां करे ॾिसो। तॾहिं अल्लाह से पंहिंजे कलाम कुरान मजीद में फरमायो, फरमाई इन्ना अव्वल बैतिन वुज़िया लिन्नास, सुभान अल्लाह। ढरिया मुखों अग में हाणे मिठी ज़बान सां कुरान पढ़ी वियो। असां मदरसन में पढ़दा से भी मौलाना साईं रही बख्श उमरे जे आवाज में कुरान ॿुधंदा से। झूनो आलिम मां भी माशाअल्लाह अॼु अहिड़ी कुरान जूं ललकारा लोलियूं ॾिनियूं अथई जो मां पुछां साईं जी जवानी मोटी आई आहे। अल्लाह मौलाना जी अञा उम्र में हयाती में बरकत फरमाए। मां खुद नंढड़ो हूंदोसि, अञा मदरसे में पढ़दो हुउमि त साईं असांजे पाड़े में आयो हो जुमो ॻोठ महरनि जो वाइज़ करण, त मां खानपुर खां तक़रीबन 12 किलोमीटर थींदो या 10 किलोमीटर मां पंधु वियो हुउमि मौलाना जो वाइज़ ॿुधण। नंढड़ा हूंदासीं, मदरसे में शौक़ु हूंदो वाइज़नि जो, जीअं तव्हांखे शौक़ु आहे, इहे पंधु मां मौलाना जो वाइज़ ॿुधण वियुसि। अॼु ख़ुशी पई थिए त जंहिं मौलवीअ जो वाइज़ ॿुधण विया हूंदा हुआसीं, अॼु हुन मौलवीअ सां गॾु था वाइज़ कयूं। शादो फरमाए इन्ना अव्वल बैतिन वुज़िया लिन्नास लल्लज़ी बिबक्कत मुबारका व हुदल लिल आलमीन। हथ मथे करे जो कुरान सच्चो आहे, जेको खणी आयो उहो मलाइक जिब्रील भी सच्चो आहे। कुरान जे सोने मोहम्मद जे क़ल्ब ते लथो सोनो मोहम्मद भी ॻाल्हायो सच्चो आहे। कुरान जे शहर में आयो मक्के मदीने में उहे शहर भी सच्चा। कुरान जे मोकिलियो रब्बुल आलमीन उहो रब भी सच्चो। मुंहिंजा हबीब अव्वल 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 ज़मीन ते न वडेरे जो घर हो, न खान जो घर हो, न भोतार जो घर हो, न सरदार जो घर हो, न जमींदार जो घर हो, न मीर जो, न पीर जो, न सैयद जो। अव्वल 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 ॾाॾे आदम अलैहिस्सलाम जो घर भी ज़मीन ते पोआ, अम्मा ॾाॾी हवा जी झूपड़ी भी पो ठही आ। अव्वल ज़मीन ते घर हो त मां अल्लाह जो काबतुल्लाह आयो। काबतुल्लाह हाणे वाइज़ पूरो थींदो तां नमाज़ पढ़दो। मां त खणी सफ़र जी नमाज़ पंहिंजी पढ़ी आवां, पोइ नियत कीअं कंदो? 4 रकाता फर्ज़ वक़्तु इशा जो वास्ते अल्लाह ताला जे
पुठियां इन पेशमाम जे मुंह तरफ़ ॻाल्हायो काबतुल्लाह ॾे। हालांकि दाऊ कलोड़े वारो सची ॿुधायो काबतुल्लाह तव्हांखे वेझो आहे, ॻाल्हायो परे आहे। अॼु खणी मुंह हेॾे था कयूं, हिन पासे मुंह करे नमाज़ पढ़ूं, थींदी? हेॾे रते दे मुंह करे पढ़ूं, न थींदी। छो? रब जो फर्ज़ आहे काबे ॾे मुंह करणो आहे। हाणे मां कमरे में इशा पढ़ी बि पुछा कयमि त काबतुल्लाह काॾे आहे, दिल भी बर्दाश्त न कंदी त काबे खां सवाइ ॿिए पासे मुंह कयां। या तुंहिंजे दिल में काबतुल्लाह जी इज्जत अज़मत कंहिं रखी आहे? घर में मिस्त्री जाइ जो कम तो करे भी मिस्त्रीअ खे चवंदे खबरदार वॉशरूम तो ठाए, लेट्रिन तो ठाए मुझे घर जी, आसे बेतुल खला तो ठाए, पर एड़े नमूने ठाई जाए जो काबतुल्लाह दे मुंह भी न कजाए, काबतुल्लाह दे पुठी भी न कजाए। तुझे दिल में बेतुल्लाह जी अज़मत। मेहमान थो अचई त खट ते पुट खे चवे तो खट एड़े नमूने रख जो मेहमान जा पेर सेरांदी पेर बेतुल्लाह दे न थियन। घर में पलंग ते सुम्हे तो बेड ते भी चवंदो आहे घर वारन के त पलंग ये रखो जो काबे दे पेर न थियन, हालांकि काबतुल्लाह तो को हजार मील परे आहे। अल्लाह अणगुरी सैयद जी खिदमत कई थी, अल्लाह तो के बेतुल्लाह ॾेखारी। कुरान जा आशिको दीन जा परवानो, इन घर जी अल्लाह ताला केॾी इज्जत कई आहे। इन घर जे ठाहिण वारो मिस्त्री भी अल्लाह जो नबी आहे, त मजदूर भी अल्लाह जो नबी आहे। मिस्त्री भी नबी और मजदूर भी नबी, मिस्त्री भी नबी मजदूर भी नबी। घर के जो आहे मूंसां ॻाल्हाईंदा हलो, तव्हीं ॻाल्हाईंदो त सैयद जी अञा दिल खुलंदी बयान। छो त असांखे कब्रिस्तान में वाइज़ करणु न ईंदो आहे, असांजी दिल चवंदी आहे हेॾो खानपुर शिकारपुर खां सफ़र करे आया आहियूं त कुझु मोती तव्हांखे ॾेई वञूं, ऐं दिल चवंदी आहे साॻियो वाइज़ बि न कयां, कुझु नयूं ॻाल्हियूं ॿुधाए वञा। कुरान जा आशिको दीन जा परवानो, मिस्त्री शदाद कोट जा, मिस्त्री कंबर जा, वॾेरनि जूं जायूं ठाहींदा, भोतारनि जा बंगला ठाहींदा, शाम जो लहंदा मजदूरी वठंदा। हिन दौर जे मिस्त्रीअ जी दिहाड़ी अथव 1500 रुपया, मजदूर जी दिहाड़ी 800 1000 रुपयो। अल्लाह अकबर कबीरा। हाने ता कुरान जी महफिल में वेठा हो, अल्लाह ताजी कुरान मजीद जी दिहाड़ी ताके रब दींदो मजदूरी। रब कुरान जी मजदूरी केड़ी आ? एक नरम गरम बिस्तरा छड़े आया थी, एसी में कंबल छड़े रात जो तडे ते पलाल ते वही अदब से कुरान तबदन। अल्लाह इनके मजदूरी केड़ी दीने चे तो कुल मा असअलुकुम अलैहि मिन अजर इन अजरी इल्ला अल्लाह। अज एजाज लाउड भी एड़ो खोले दिनो आ, मां शिकारपुर ते दुआ कंदो वञा। अल्लाह कंदो जन्नत में भी को साउंड जो दुकान खोलींदे। सैयद जी दुआ थी। कल टियों हिकड़ी जाए ते वाइस के वा निड़ी वठजी भी वने, नौ को हलाणी न पियो अचे, पर माशाअल्लाह एजाज दिल खोले हलाइंदो आ। सैयद आलिम भी दुआ करो। कुरान जा आशिको दीन जा परवानो, अर्ज पियो कया अल्लाह जो घर पियो ठहे, खलील मेहनत कई, मजदूरी कई, मिस्त्रा पजो कम कई, जने दीवार बेतुल्ला शरीफ जी कद को मथे थी वई। असा वटे मिस्त्री कम कंदा, ए भिता न ए मिस्त्री जे कद को मथे थी वने त मालिक के छा चवंदो, जल्दी कर शदात कोट मो के फटा घुरा, लकड़ा घुरा, किलियूं घुरा, वे लकड़ा रस्सा घुरा बधंदा से। मां मिस्त्री फटे ते बीहंदुम, हेठो मजदूर को गारो वठंदुम, सिरा वठंदुम, ओ सारी किए कया मुझे कद को मथे थी वई आ, हथ तो पुजे मथे थी वई आ भित। हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम जने काबतुल्लाह ठायो, अल्लाह के जदो मौला बेतुल्लाह जी भित मुझे कद को मथे थी वई आ, पुट भी नंढड़ो आ,
ओ सारी किए कया पुट को पत्थर किए वडा मथे कारो किए रखा रब मां वट डाकण भी कोने समझो ता डाकण भी कोने दखण कोने जो चवा तो डाकण खाए दे डाकण भी कोने फटा भी कोनन किलियूं भी कोनन रसियो रसा भी कोनन रब किए ओ सारी कया अल्लाह फरमायो खलील घबराए न इंतजाम मां रब कया थो ओ जिब्रील जी रब जलील वञ हे जन्नत जो पत्थर खणी वञ मकाम इब्राहिम जिंजो जिक्र कुरान में आ वत्तखिज़ू मिन मकाम इब्राहिम मुसल्ला हाने मां इन पत्थर जी ज़ियारत करे आयम ये शीशे में बंदा असा जा हितों जा जाहिल जट इन पत्थर के भी ये चुमन पिया ते शुरता बीठान पुलिस वाला वे रणियूं था कन हाजी हराम हितों जा हिरल उते भी नथा मुड़न हितों जा चणा खड़काइण वारा हितों जा हिते जो पीरन के चुमन था न तो हुते भी इहा कारा उते हाजी रणियूं था कन पुलिस वारा ओ हाजी चरिया इन पत्थर को चुमी छो तो वठे तोखे चुमी वठण जो शौक़ आ त बैतुल्ला में जेको पत्थर लगल आ न हिजरे अस्वद उन को चुमी वठ जेको नबी साईं जे चपन भी चुमी वठी हिन को जो तो वरे चरिया हाजी हिन में त नबी जा पैर छापल नबी कदे न चुमियो तू छो तो चुमी हितों जा हिरल उते भी नथा मड़न अल्लाह अकबर कुरान जा आशिको दीन जा परवानो पत्थर ते इब्राहिम अलैहि सलाम कदम रखया या अल्लाह छा कया ते पैर रखे पुट को सामान वठो इन पत्थर में माला एडी ताकत दो रखा यो तो के ओसारी दिला मथे भी खणी वेंदो आए पत्थर पैर जो रखे तो पत्थर मथे खणियो वरी ओसारी करे गारो हणी काबतुल्ला जी सरा मेरा रखी ते रब हाणे ते हाणे चवांस हेठ लाए वरी पत्थर नबी के हेठ लाए इए पे कम करे जे हाणे बंगलन में लिफ्ट कम करे होटल में लिफ्ट कम कंदी आ माके शार इब्राहिम खलील ते मक्के पाक में होटल मिलियो कबूतर चौक जे बरसा बदरुल मासा होटल आ एडो वडो होटल हो जो 21 त मंजिलूं हुयस 21 मंजिल एक फ्लोर बो टियों एड़ी 21 तमाम वडो होटल हो हर मंजिल ते 30 कमरा हा 403 नंबर असा के कमरो मिलियो उते माशाअल्लाह हिए जो बटन होए त ठक मथे लिफ्ट कम कंदी आ वरी बटन वरी हेठ हे त हाणे ये लिफ्टूं पर अज को 1400 साल अन्या कई साल अगे में इब्राहिम अलैहि सलाम जे दौर में अल्लाह जी ताकत दिसो पत्थर इए पे हले जे दुनिया जी लिफ्ट दी कम करे पर ये लिफ्ट हले थी बिजली ते जे बिजली वने त हमरा भी अंदर फांसी पवे अल्लाह जी जका लिफ्ट हुई बगैर बिजली दे हले भाई अल्लाह पत्थर मथे भी खणी वने वरी हेठ भी खणी अचे बैतुल्ला ठही वयो रब चयो मुझो घर ठायो ते खलील मजदूरी घुरत ॾियाई या अल्लाह मजदूरी में छा ॾींदे सोन ॾियाई चांदी ॾियाई अशरफियूं ॾियाई दीनार ॾियाई पैसा ॾियाई खजन जा बाग ॾियाई न मुंहिंजा मौला छा ॾियाई जेका मजदूरी इब्राहिम घुरी अल्लाह के एडी वणी वई रब क़यामत मिठे मोहम्मद जे कुरान में लिखाए छॾी कुरान ॿुधी जमात अचे थी चो सुभान अल्लाह व इज़ यरफउ इब्राहीमुल क़वाइद मिनल बैत व इस्माईल रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम अल्लाह से तांजे वडन जी कबर ते कुरान जी रहमत जा मींह वसाए बुधो तुनिया साहिबो बुधो रुड साहिबो बुधो चांडिया साहिबो बुधो कलोड़ा साहिबो बिरई साहिबो बिन जात नवारो वाह जो कुरान में मजो आप अल्लाह अकबर कबीरा पेरी दुआ इया तो गुरे मुझा मौला असा जी मेहनत कबूल त कर
असां वरी नमाज पढ़ी उथंदे दुआ घुरदऊं अल्लाह दे रूसी ट्रैक्टर तो दे अल्लाह दे असां के टोकरी तो दे नौकरी दे टोकरी दे छोकरी दे असां इहा दुआ घुरदऊं न हल इहा ख़बर ही ना त अल्लाह असां जी नमाज भी कबूल थी अल्लाह हेॾो वॾो अल्लाह जो घर ठाहियो अथऊं बैतुल्लाह पोइ बि पहिरियों इहा था दुआ घुरनि रब पीउ पुट जी महिनत त क़बूल कर कबूल न करे ये कारे कपड़े में वेड़े बूथ में हणे नमाज कबूल न करे त बाक़ी बच्चो छा तंहिंजे करे दुआ घुरण जो तरीक़ो बि नबियनि खां सिखो जेके पुट जी औलाद कोन्हे मां दुआ थो ॿुधायां अल्लाह जो कसम इंशाअल्लाह औलाद थी वेंदी ॿुधायां वज़ीफ़ो ॾियां मुंहिंजे मुर्शिद साईं अब्दुल करीम कुरैशी ॿेर वारे जो वज़ीफ़ो मुझे बाबो 16 साल दरगाह बेर शरीफ ते पढ़ियो पढ़ाई साईं अब्दुल गफूर शाह बुखारी मुझो त मामो भी तां जो हिन इलाके वारनि जो मुर्शिद रहियो आहे साईं असगर अली शाह अल्लाह उन जी कब्र ते रहमत फरमाए कुरान जा आशिको दीन जा परवानो साईं वॾा फरमाईंदा नमाज पढ़ो अतहियात दुरूद शरीफ रब जल्ली पढ़ी करे ओ सलाम न वराइंदा के वो हिकड़ी आयत पर्दा कयो रब हबली मिनस सालिहीन हर नमाज में आखिरी अतहियात दुरूद शरीफ रब जल्ली पढ़ी या दुआ पढ़ो अल्लाह कंदो ताके पुट जी औलाद थींदी यो वज़ीफ़ो केतरन के दिनो अल्हम्दुलिल्लाह मिठाई खाराई तो जैसे असा के पुट जमी वरे कुरान में अल्लाह से भी वज़ीफ़ो बुधायो आ अल्लाह जी गाल कच्ची कन पक्की लिखल भी कुरान में अल्लाह तो चे हिकड़ो कम ता कयो टे इनाम मां दीदो माव घणा निंड न कयो जल्दी ॻाल्हायो 10 बजे इंशाअल्लाह वाइस खत्म थींदो तांजी मानी ऐं नमाज थींदी अख मारे कर चेतो फकुल तस्तगफिरू रब्बकुम इन्नहु कान गफ्फारा अल्लाह से मरहूम सोबदार हुसैन तुने मरहूम अब्दुल नबी तुने जी कब्र ते भी कुरान जी रहमत जा मींह वसाए हाजी गुलाम रसूल साहब बहु निसार अहमद साहब जुमला जमात जिन जलसो करावाला उन जी मेहनत के कबूल फरमाए चेतो हिकड़ो कम ता कयो ॾींहं रात सच्ची दिल सां अल्लाह जे दर ते इस्तगफार कयो टे इनाम मां ॾींदो माव या अल्लाह केड़ा इनाम ॾींदे चेतो युरसिल समा अलैकुम मिदरारा पेरो इनाम यो दींदो मां जे नमाज पढ़दे इस्तगफार कंदे त मां अल्लाह जमीन में बरकत कंदो मां आसमान को रहमत जा मींह वसाईंदो मां हिक जरेब मो 70 सारी तुजी लाहींदुस पर माखे याद कर इस्तगफार कर हाने माखे मानू बा चवन जरे सारी न लथियूं न से हबीबुल्लाह शाह मरिया से कुआ खाईया फसल के कुआ खाईया मां जो सच्ची बुधायो त ता हर शा सा जरायो जैसे हर शमन और जलाल चांडे जे कलाम सा जरायो लगी गाल जरा मां जो बिज बाण ते वो व्याज ते वठी दिनो से ओ पांजा कुआ न खाइंदे बे केर खाइंदो पांजी कमाई के ते दसो ना इमाम हुसैन साईं जी अम्मा बीबी फातिमा जंब हलाईंदी भी रब जो कुरान पढ़दी असा सिद्दीकी असा फारूकी असा उस्मानी हथ मथे करे जो असा हैदरी असा जो अकीदो आ जेको मुर्शिद सोने अली के न मने उन जे मुंह में लख लानत हुजे मां त बार चवंदो आ हुसैन हाफिज हुसैन कारी हुसैन हक जो इमाम आगे हुसैन गाजी पको नमाजी हुसैन जो ताली मकाम आगे जेके हैदरी रूए सुभान अल्लाह जवान थोरो इन शान ते गलाया तो जो भाऊ जो हुकुम थियो निसार अहमद जो से कुछ करबला ते भी गलाइंदा इमाम हुसैन जे शान ते सादो फरमाए हुसैन डोठो वा मुस्तफा जो हुसैन फरजंद वा मुर्तजा जो
हुसैन पगदार वा मोमिनन जो, हुसैन मुर्शिद वा मुवहिदन जो, हुसैन साबिर हुसैन शाकिर वे काबिल एहतराम आगे, चतो हुसैन करबल में पढ़े कुरान। हुसैन त दुख में सुख में कुरान पढ़ियो, तू त पुट जी शादी तो कराए सजो महीनो डेग में गाना थो हलाए, पाड़े वारन जी निंड भी फिटल आहे। एड़ी शादी में भी अल्लाह जी लानत जो मींह थो वसे। अज या आदत एडी खराब थी वई आ, छलन तारीख बदजे त 40 ॾींहं टेप हलंदी, भली को कुराड़ो मरे त मरे, निंड फिटे त फिटे, पो चवंदी असांजी ख़ुशीअ में तू सड़े। केड़े किताब में लिखल आ त 40 ॾींहं पाड़े वारन के ईज़ा जे? नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, खुदा जो कसम है वो मोमिन ही कोने जेको पाण खुशियूं मल्हाए ऐं पाड़े वारन के आज़ार दे। वो मोमिन ही ना है जेको पाण पेट भरे खाए ऐं पाड़े वारो भुख ते वेठो। पाड़ो नबियन के प्यारो थव। घर जे सजे तरफ को 40 घर, वरी खबे पासे को 40 घर, वरी हेडो हेडो 40 घरन ताई पाड़ो लिखबो आ। पाण फरमायो त पाड़े जो ख्याल कजो। हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया पाड़े के रंजाई त क़यामत दी मुखे मुंह न देखा। असा तांजी खुशी में नाराज ना आयूं, भली बच्चन जो खुशी मल्हायो, पर एड़ी त न मल्हाइजो माण्हू जो निंड आराम भी फिटी वने। क़यामत दी नबी साईं के असांजे नाने के केड़ो मुंह ॾेखारे। मां जनरल ॻाल्हि थो कयां। कुरान जा आशिको, दीन जा परवानो, करबला जा आशिको, इमाम हुसैन जा दीवानो, नबी जे घराणे त खुशीअ में दुख में कुरान पढ़ियो आ। अम्मा फातिमा जनरु थी हलाए कुरान थी पढ़े। अर्रहमान अल्लमल कुरान खलकल इंसान अल्लमहुल बयान। अम्मा चेती मांखे निंड वठी वई, हथ बंद थी वियो, रब मलाइकन के मोकिलियो, जल्दी कयो। बीबी फातिमा 7 सिपारा मां रब के रात जो तहज्जुद में ॿुधाया थे। हाणे जनरु पई हलाए, अन्न के अटो करणो आ, अम्मा जे हथ के परे करे मलाइको अम्मा सूरत रहमान जी तिलावत करे थी, निंड में कुरान थी पढ़े। खातून जन्नत इमाम हसन हुसैन जी अमल, नबी जी लाडली न्याणी, हेडो सूरत रहमान पूरी न करे तवां सजी कणक के अन्न करे वठो मलाइको। अम्मा चेती तबारक अस्मु रब्बिक ज़िल जलाल वल इकराम। अख जो खोलिया त मुंहिंजा हथ चंद्र को परेन, पर अलाए केड़ा जेको चंद्र हलाए कणक के अटो करे वियो। सिंधी में चवंदा आहिनि जंहिंजो रब। अम्मा तू कुरान में रब जी इबादत पई करे, तू नफल में कुरान पढ़े, तू चंद्र हलाए कुरान पढ़े, त मां रब कीअं न मदद कयां। गाने जे आवाज ते लानता, कुरान जे आवाज ते रहमता। तुन्या साहिबो तांजो 6 महीने सालानो ही जलसो अल्लाह जो कसम कोठ ते आयल अज़ाब टारे तो छडे। जेसी ते आवाज तो वने शैतान भजी थो वने। अर्ज पियो कया खलील केड़ी दुआ घुरे मुंजा अल्लाह, ओ मुंजा रब करीम असां बैतुल्लाह ठायो आ, असांजी मेहनत कबूल त कर। याद विसरी वई या दुआ घुरियो। इन्नका अंतस समीउल अलीम। मौला तू ही त दुआएं जो ॿुधंदड़ा। इन आयत जे तफसीर में आलिमन लिखियो आ, अल्लामा मसनवी, अल्लामा जलालुद्दीन सूती मसनवी शरीफ में रूमी रहमतुल्लाह अलैह लिखियो आ त अल्लाह कीअं त ॿुधे थो। कारे चपल ते रात जी कारी ऊंधे में अल्लाह जी कमजोर मखलूक में अदना मखलूक हिकड़ी किविल अल्लाह के सद कयो। या अल्लाह मां किविल जो अर्ज थी 7 समंड परे काबतुल्लाह आया, मां कंहिंजे पेर जे हेठों अचां भी मरी वञा, लताड़ जी वञा। रब किविल जो अर्ज थी, मुंहिंजी भी दिल चवे थी मांखे भी हतीम में बिहार, त मां किविल भी तुझे घर जो दीदार कयां। कमजोर मखलूक 7 समंड परे आ काबतुल्लाह, को भी मुखे देखा। किविल जो अल्लाह में यकीन आ, तू त ना पासपोर्ट ही न तो ठहराए। 5000 खर्चा 7000 पासपोर्ट जो, तू भी पासपोर्ट ठहराए वे। अल्लाह किविल जी दुआ कबूल कई, तुझी भी दुआ कबूल कर।
अल्लाह साईं दुआ कबूल कई छो न कबूल करे चे तो वइज़ा सअलक इबादी सदके वञा कुरान ता अन्नी फइन्नी करीब तो के खोले देखा कुरान शुक्र आ असा सैयदन के अल्लाह सीने में कुरान दिनो अल्लाह तुझे बच्चन जे सीने में भी कुरान जी दौलत दे उजीब दावत दाई इज़ा दान ॾाढा सुभान अल्लाह चे तो मुझा बाना तू माके सब कंदो आ तमा तो के जी असा जवाब दिनो आ रब कबूतर दे वही कई ओ कबूतर जी मुझा रब करीम वन्यो किवली जी टिकट लगी वई वीजा लगी वई तू हवाई जहाज थी वने फलाने जबल ते किवल बैठी थी उनके पेरन में चुंबड़ाए उडरी उडरी खणी आ तमा किवल के काबतुल्लाह देखा आयो कबूतर केवल कहते केवल जी मुझा रब उथी हवाई जहाज आयो थी कबूतर आयो थी कबूतर जे पेर में चुंबड़ी पो यो उडरी उडरी तो के बैतुल्लाह में लाईंदा ये सच्चो वाक्य तो मता जो साईं आखाणी तो ॿुधाए डाइजेस्ट न न न ये सच्चो किस्सो तो मसनवी शरीफ में लिखल द मौलाना जलालुद्दीन सूती लिखियो आ वो केवल अची हतीम में कबूतर लाथी वो केवल अल्लाह के ते मौला तुझे मेहरबानी मां भी तुझो घर ॾिठो बैठो असांजो बाबू चवंदो आहे त ॿेर शरीफ में हमरा वॾेरो पैसा खणी आयो साईं वॾनि ॾे चइसे पैसा वठो तव्हां हज ते वञो साईं वॾनि रहमतुल्लाह अलैहि चयो अदा मां उन दौर में हज कयो आहे जंहिं दौर में शनाख्ती कार्ड में भी फोटू न हो हाणे मां ॿेर वारो न कंदुमि हाणे फोटूअ जो ज़मानो आहे मुंहिंजी तक़वा ऐं परहेज़गारी आहे मुंहिंजो हज हिकु दफ़ो ज़िंदगी में फर्द आहे मां अदा कयो आहे मां न खणंदुमि पैसा साईं जन खे ज़ोर ई ॾिने चइजे मां तव्हांखे ॾिना हाणे तव्हांजी मर्ज़ी आहे जंहिंखे मोकिलियो तव्हां वञो भली ॿिए खे मोकिलियो उते हिकिड़ो फ़क़ीर हूंदो हो ॿिए शरीर में ॿुहारी ॾींदो हो तालबनि जा थाम धोईंदो हो उनखे वॻाई कुल ॿ हूंदा हुआ हिकिड़ो पाईंदो हिकिड़ो धोईंदो वरी मिसकीन खीसा खाली मस्जिद जी ख़िदमत करे बाबो साईं त ॿुधाईंदो त साईं जन उहे पैसा खणी उन फ़क़ीर खे चयो वञो सुभाणे पासपोर्ट ठाराए पैसा वटि तूं हज पढ़ी जेके वॻाई कीअं तो अल्लाह हज करे अल्लाह घुरे त जोरी नाए मुसब्बिबुल असबाबा पर जे नथो घुरई त पोइ हवाई जहाज में भी वापस तो करई यो वाक्यो असांजे खानपुर जे भरसा थियो हिकिड़ो दोस्त उन जो पुट मक्के पाक में मदीने में कमाए पियो औलाद पैसा गंज थियसि पी मां के उमरो पियो कराए वीजा लॻाए भाव के पीउ के मां के वीजा लगी वही कराची पहुता एयरपोर्ट ते एराम भी पातऊं हवाई जहाज में वेठा उन नौजवान जे पी जो मथो खराब थियो मां नालो नथो खणा गिला थी पवंदी हवाई जहाज मो लथो अड़े काॾे काॾे माण्हू छा चवंदा पुट जे ख़र्च ते उमरो के न वेंदुमि मां पंहिंजे पैसे ते वेंदुमि हवाई जहाज मो लही आयो घर जो पहुतो त 15 ॾींहंनि खां पोइ वफ़ात करे मानस भी वही उन नौजवान जी भाउ भी वयो उमरो करे आयो हिन निभागे के नसीब न हो रब जहाज मो लाराए भी हल तू हेॾे मर होॾे न वञ अल्लाह नथो करे त बैतुल्लाह जहाज मो लाए भी वापस तो करे तंहिंजे करे तव्हां तयारी कयो बैतुल्लाह ॾिसी जो ख़ुदा जो कसम मां वॾो मज़ो आहे काबतुल्लाह में जलाल आहे पेरी नज़र सां अखिल मो नीर वही पवंदई पत्थर दिल माण्हू ॿियो ते रोई थो पवे हिकड़े हाजीअ हर साल हज ते वेंदो बैतुल्लाह जे गिलाफ के पकड़े चवंदो हो लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक लब्बैक ला शरीक लक लब्बैक इन्नल हम्दा वन निअमत लक वल मुल्क ला शरीक लक आवाज इंदो हो ला लब्बैक वला सदैक फलाना पुट फलाने जा तुझी लब्बैक कबूल नाहे रोई पयो ओ मुझा अल्लाह माखो केड़ो गुनाह थी वियो माखो केड़ी गलती थी वई आ और रब मां केजो हक खादो आ जो मुझी हाजिरी कबूल न थी थे खर्च भी करे आयम या अल्लाह तकलीफ भी सही आयम ए पुराने दौर जो वाक्यो उलमा बुधाइंदान जरे मानू उठ न डाचिन ते हज ते वेंदा
रब मुशक्कत महीनन जा सफर रब मुझो हज कबूल न थो पे या अल्लाह केड़ो गुनाह थी वियो रोए भी अथो रब कबूल न थो करे वरी बे साल ईंदुम फरमांदा बे साल आयो वरी 3 साल चौथे साल 5 साल 6 साल 7 साल आयो हे तो चे लब्बैक आवाज तो चे ला लब्बैक निभागा तुझी लब्बैक कबूल न है हिकड़े हमरा कुल्ले ते हथणी चेस ओ निभागा नहीं तो कर हर साल अचे तो के दिसांदो अलाए केड़ो गुनाह क्यों थी अहकमुल हाकिमीन के नाराज क्यों थी अलाए केड़ो जुल्म कयो ते मता निभागा तुझे करे अल्लाह ॿियनि जा भी हज कबूल न करे उन नौजवान के जे मेणा छो तो दे हे त उहो दरवाजो आ जितो मेणो भी न मिलंदो आ चवेस तो ओदा भली कबूल करे न करे माखे अल्लाह गंज दिनो आ मां हर साल ईदो मास भला हिन दर खो सवाब को दर हुजे तमाओ दे वजा हिन दर खो सवाब को दर हुजे तमाओ दे वजा दर इयो या न छड़ी दो मास हिन जने दर्द में ये लफ्ज चया दाऊ कलोड़े जे गोठ वारो बुधो बुधो चाकर सुल्तान जे गोठ को ए मुख्तलिफ चांदन जे गोठ को बुधो बुधो गोलवा जे इलाके जा हाकिम शाह जे इलाके जा आयल मुसलमानों अल्लाह अकबर हिन ये लफ्ज जो चया अल्लाह जी रहमत जोश में आए रब चो इन्ना रहमत रब्बी वसियत करीब ला तक़नतू मिर रहमतिल्लाह इन्नल्लाह यग़फिरु ज़ुनूब जमीआ इन्नहु हुवल गफ़ूरुर रहीम हाथ मथे करे जो सुभान अल्लाह अल्लाह फरमायो बस बस जे एडी उम्मीद खणी आवा त मुझा बाना तुझे इन जुमले ते माला 7 सालन जा हज कबूल करे छरिया मां सिंधी में चवंदा न अगई तपाव न त मणन खई मोट अल्लाह पर्ची पवे त हिकड़े जुमले ते पर्ची पवे खलील केड़ी दुआ गुरे मौला इन घर जो नालो छाए ते बैतुल्लाह जल्दी गलाओ नालो छाए बैतुल्लाह रब मिस्त्री के राजे इब्राहिम खलीलुल्लाह मजदूर के राजे इस्माइल ज़बीहुल्लाह तो रब्बना वबअस फीहिम रसूलन मिन अनफुसिहिम यतलू अलैहिम आयातिका व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमत व युज़क्कीहिम इन्नका अंतल अज़ीज़ुल हकीम मौला मुझी दिल थी चवई जे घर जो नालो बैतुल्लाह आया मिस्त्री खलीलुल्लाह आया मजदूर मुझो पुट ज़बीहुल्लाह आया त मजदूरी में मुखे दे त मुझे खानदान मो मिठो मोहम्मद रसूलुल्लाह दे अब इन मजदूरी को मथे बी का मजदूरी आए मदीने वारो साईं मुझे पुष्ट मोदे क़यामत में खलील जो कंध मथे थे रब चयो खलील तुझी दुआ कबूल है तुझी दुआ कबूल बैतुल्लाह जे गिलाफ के पकड़े हिकड़ी दवा खलील घुरी अल्लाह कबूल कई पर 550 साल का पो मिठो मोहम्मद आयो पर इन ही जात वरी हिकड़ी दुआ मुझे हबीबुल्लाह नबी मिठे मोहम्मद घुरी नबी जी दुआ हदीस में लिखला अल्लाहुम्मा अइज़्ज़ल इस्लाम बे उमर इब्न खत्ताब औ बे उमर इब्न अशाम या अल्लाह मक्के में बवड़ा भोतार तारन बसरदार बखान बचौधरी बिनी मो हिकड़ो तमा मोहम्मद के दे त मुझे दीन के ताकत मिले या खत्ताब जो पुट उमर दे या हशाम जो पुट उमर यानी अबू जहल दे रब मां मोहम्मद के खबर नाए जेको तोखे वणे वो दे रब चो हबीब तुजी भी दुआ कबूल खलीला तू भी प्यारो आ पर तुझी दुआ जो असर 550 साल खापो पर मोहम्मद तू वधिक प्यारो आ तू सुबह जो दुआ गुरिया वन शाम जो तो के उम्र मुसलमान करे धोलिया तुम्हें यारो मुबारक हो उमर इब्ने खत्ताब आया उमर इब्ने खत्ताब आया तुम्हें यारो मुबारक हो
उमर इब्ने खत्ताब आया, उमर इब्ने खत्ताब आया, खुदा से मैंने मांगा था दुआओं का जवाब आया। देखिए उर्दू समझो था हुए सुभान अल्लाह। जब खुदा से मैंने मांगा था दुआओं का जवाब आया, वो आया आगे तो आने दो, बिछा दो पल के राहों पर। वो आया आगे तो आने दो, बिछा दो पल के राहों पर। वो आया आगे न जाने दो, खुदा का इंतखाब आया। न गलाइंदो कर अबू बकर उमर के मताला, कब्र में शिकिल न फिराए छड़ई। ये भई यार अबू बकर उमर माहाने नवंबर जे पेरे हफ्ते में मदीने में नबी जे रोजे में भाकुर पातल तन सुता बयान में बई दिसी आयो। असांखे मदीने में होटल भी एडो वेझो दिनो, एजेंट असांजो मुरीद हो भी कलोड़ा हुई सैयद अञा मुरीद। हाँ सही सखर जो एजाज अहमद कलोड़ो मूंसां हज में भी गड्डो। मांगे चई 2.5 लख खणी आ, मुर्शिद एड़ो तो होटल ॾियां जो 3.5 लखन वारो पैकेज तो के 2.5 लख में तो ॾियां, छो त तांजा अहल बेत सैयद अहमद बीबियूं मांखे दुआऊं कंदियूं। अल्लाह जो कसम मरकज में रामा अल मदीना होटल मस्जिद नबी जे 305 नंबर गेट जे भरसां होटल आ। 5 मिनटन में मां नबी साईं जे रोज़े ते पहुची वेंदुसि। ये नबी साईं जो रोज़ो असां जो होटल ये 5-7 मिनट लगदा। 7 दफ़ा मां हुजूर साईं जे रोज़े ते सलामी पढ़ी। रियाजुल जन्नत में वियासे, जन्नतुल बकी में वियासे, अम्मा फातिमा जी कब्र ते कुरान पढ़ियो, हज़रत उस्मान जी कब्र ते कुरान पढ़ियो से। हाय अबू बकर उमर एड़ी जाए ते सुतलन जो इंसान त दुरूद पढ़न था, मलाइकत पढ़न था, पर मदीने जा कबूतर भी सलाम था। तो के अबू बकर उमर नथो वणे, निभागा तुझी किस्मत खराब आ। अल्लाह के ये बई यार एड़ा था वणन जो चेतो इन्नल्लाह मलाइकतहु युसल्लूना अलन नबी। सजी कायनात ते इन रोज़े ते सलाम पढ़े, पर अबू बकर उमर मिठे मोहम्मद ते मां अल्लाह भी तो सलाम पढ़े। कुरान में लिखल आ, मां 4 जुमला चौंदवा पंजी दिल ते पट्टी ते लिखी छड़ जाए। ई सैयद को मोती वठी वन ॾाढो फ़ाइदो थींदई। नंबर पहिरों जुमलो, मुझे मुर्शिद अली जो दुश्मन न थी जाए। अली जो दुश्मन थींदे अल्लाह तो के जन्नत छा पर जन्नत जी खुशबू भी न सिगाई। शो नबी से फरमायो, अली तुझो घर जन्नत में, मां मोहम्मद जे घर जे सामू। आई बियो जुमलो याद कजाई, जिला कंबर शदात कोट जा मुसलमानों, ये असांजो सोशल मीडिया जो साथी इम्तियाज अली अवां जे जलसे के रिकॉर्ड करे तो इंशाल्लाह हलाइंदो प्रोग्राम पूरी दुनिया ॾिसंदी। अल्लाह इन जे चैनल के कबूल फरमाए। आलमन जो खिदमतगार आ, नौजवान हर जलसे में ईंदो आ, उलमा जा बयान रिकॉर्ड कंदो आ। बुधो बुधो इन जे तवस्सुस सां मां सॼी दुनिया के बि पैगाम ॾियां। हज़रत उस्मान सां सार न कजाई। नबी जे 3 नंबर यार उस्मान सां दुश्मनी कंदे त पोइ मदीने जी मस्जिद में नमाज ई न पढ़। छो त मदीने जी मस्जिद जो पिलाटी हज़रत उस्मान वठी ॾिनो। मगे दोस्तन जो सही हबीबुल्लाह शाह मक्के मदीने जी बैंक में अज भी हज़रत उस्मान जो अकाउंट खुलल आहे। हज़रत उस्मान जी शहादत के केड़ा साल थी विया। हज़रत उस्मान जे नाले ते अकाउंट खुलल आहे। अज भी मक्के मदीने में हिकिड़ी खैरात हलदी आहे, गरीबन मिस्किनन मुसाफिरन के मानी मिलंदी आहे, मस्जिद जी खिदमत थींदी आहे। उन अकाउंट में हज़रत उस्मान जी खैरात अज भी हले थी पैसा। पाण सुतो पियो आहे जन्नतुल बकी में, पर अकाउंट अज भी बैंक में खुलल अथस। एड़े खेदा गारियूं ॾियो मता क़यामत जॾहिं हुजूर साईं पंहिंजो न करई। छो त हज़रत उस्मान के नबी साईं हिकु न्याणी ॾिनी, उहा वफ़ात करे वई, वरी ॿी न्याणी ॾिनेसि ज़िन्नूर ना 2 नूरन वारो, वरी वफ़ात करे वई। नबी साईं मां रो न, तू मूंखे एॾो प्यारो आ, मां मोहम्मद के 40 न्याणी हुजन वारे वारे सां तोखे ॾियां। अला अस्तहयी मिन रजुलिन तस्तहयी मिनल मलाइका। ये उस्मान इंदो नबी से कपड़ो ठाइंदा हा, फमा उस्मान मां तो को हया किए न कया, तो को आसमान जा फरिश्ता भी हया थे।
ऐं टियों जुमलो याद कजाए हजरत उमर सां दुश्मनी न कजाए हजरत उमर जो दुश्मन थींदे त वो अल्लाह सही तोखो काबतुल्लाह खसे छॾींदई उमर जे दुश्मन के चो तू काबतुल्लाह दे मुंह करे नमाज न पढ़ छो त बैतुल्लाह में पेरी नमाज हजरत उमर शुरू कराया नमाज जो टाइम थियो नबी से मामा हलो त कमरे में लिखी पढ़ो हजरत उमर तो जैसे छो जैसे काफरन जो जोरा नथा छरिन काबतुल्लाह में हजरत उमर तो जैसे मुझे मुसलमान थियण जो फायदो केड़ो थियो वार गुंडीदार चपथुल्ला रंग जो मुश्की कारो हजरत बिलाल साईं चे हेडे आ बिलाल ओ हबश जा गुलाम मुझे कुलन ते सवार थी तज उमर मुसलमान ते बिलाल तू काबे जी छत पे आजान दे ठकाव निकरी वियास मानुन जो कल कलो कोनी जेके घिटिय में गिलींदास गिचिय में रसा विझी पत्थर रखंदास वो बिलाल सबरी को खटी वो काबतुल्लाह जी छत ते थे तो अल्लाह अकबर अल्लाह अकबर तौहीद जे करे रब केदी त इज्जत दो दे घुमे मक्के जी जमीन ते पर जुतिय जो आवाज बिलाल जो रब मोहम्मद के जन्नत में भी बुधाए अल्लाह के शिरक को नफरत था तौहीद वारो घुमे मक्के में जुती जो आवाज जन्नत में फरमाई हजरत उमर नमाज शुरू कराई क़यामत ताईं 25 लाख हर साल हाजी नमाज पिया पढ़न पर सभिनी जी नमाज जो सवाब सोने उमर जे खाते में अबा जेको मस्जिद ठाराए पाण वफात करे वने मस्जिद आबाद आ सवाब भी खाते में जो हलंदो रहंदो त बैतुल्लाह में पेरी नमाज सोने उमर शुरू कराई हां भाई क़यामत ताईं नमाज हलंदी सवाब उमर जे खाते में वरी तवज्जो कर नुक्तो ॾियां इम्तियाज वे पोयो ॾिसंदा अबू बकर साईं अबू बकर जो दुश्मन थींदे त अल्लाह साईं तो नबी जो साओ रोज़ो खसे छॾी थोड़ निभागा हज में हिकड़ा गॾ होया 8 ॾींहं 10 ॾींहं मदीने में 13 ॾींहं रहा पर हुजूर जे रोज़े ते न विया अरे हलो न चिन इते बस सुतल उन्हनि सां असांजी नथी लगी मजो खुदा कबूल नथो करे नबी जो रोज़ो मा बैन बैती मिंबरी रौज़तुम मिन रियाज़िल जन्नह नबी जो रोज़ो अल्लाह दे फरमाए जीअरे जन्नत जो टुकड़ो आ मौला मुफ्ती अब्दुल रहीम पठान जी कब्र ते अल्लाह रहमत फरमाए मां 9 साल मुफ्ती अब्दुल रहीम सां गड वाइद क्या मुके चंदो शाह साहब मां फतवा तो दिया अल्लाह वटे अर्श जो शान घटा जेका मिट्टी मोहम्मद जे रोजे जी आ जमे अबू बकर उमर भी सुतला इन मिट्टी जो शान रब वटे अर्श को भी मथे छो त इन मिट्टीअ में जेको सोणो सुतला इन सोने जे कदमन जी जुतिय भी अर्श जा सिर कया हा अर्श भी मोहम्मद जे कदमन जी जुतिय को चुमियूं वतियूं हो अल्लाह अकबर मोटी जो पंजे मौजू ते गाल हले पे बैतुल्लाह जी तवज्जो को ॾह थी यान गाल के उकलाया तुझी मोहब्बत में हला तो अल्लाह बहु निसार में जी मेहनत कबूल फरमाए काबतुल्लाह जो तवाफ अल्लाह तो चे रोज न बैतुल्लाह ते मां रब 100 रहमतों नाज़िल कंदो घणियो घणियो 100 रहमतों लिताइफीन 60 रहमतों माला तवाफ कंदन ते नाज़िल थो कया ऐ तवाफ एड़ी इबादत तव दाऊ कलोड़े वारो नबी से फरमायो क़यामत ते तवाफ हलंदो एकड़ो मिनट बंद न थींदो नमाज थींदी आ काबतुल्लाह जो पेशमाम फर्ज पढ़ाइंदो 10 मिनट नमाज जे करे मानुन जो तवाफ बंद थी वेंदो आ वरी मलाइकन जो तवाफ शुरू थींदो बंद न थींदो तवाफ बंद थे तो क़यामत अचे असा वडे जाहिल मानू वरी अलम जो तवाफ था कन झंडे और कंडे जो तवाफ था कन पीर जो तवाफ तोले पीर जो एरे दादू जिले में मां वेंदो आ ताल के जोही में जलसो एकड़ी जाते बतायो चेसे एड़ा मानू ने भागन खबड़ जे वण जो तवाफ था कन अरे छो ते ज़ाल के 7 चक्कर हणाए त ढुकी थी वेंदी हाने काठी थी मानू के पुट दे एड़ा 7 चक्कर मुड़स को हणाए न मिनट ढुकी थी वेंदी इंशाअल्लाह मुशरिक गैरतदार काठी थी पुट दे ए सैयद हबीबुल्लाह शाह जे हथ में कुरान आ मुशरिक तुजी खुदा गैरत खसे छडी आ पुट केर दींदो आ यखलुक मा यशा
जल्दी गला तो जान देगी खणी आया पला जी यखलुकु मा यशाउ यहबुल मन यशाउ इनासा व यहबुल मन यशाउ ज़ुकूर जे तो पुट मां दींदो आ चरे छो थवा मुशरिक मां अल्लाह के एडी ताकत औलाद थींदी आ ज़ाल मुर्स जे मेला पसा पर जे मां देण ते अचा त मुर्स जो भी मोहताज ना आया बिना शादी जे बिना घोट जे मिलण जे बीबी मरियम जे पेट मो ईसा नबी मां रब पैदा करे देखा अल्लाह तो जे मां त घोट जो भी मोहताज ना आया भली बिज दाखिल न करे जिब्रील फूक दिनी मरियम के 9 महीनन जो हमल तैयार थियो कुरान में लिखल आ जिब्रील जी फूक सा भी अल्लाह पुट दिनो उन को घुर न जेको फूक सा पुट तो दे ते तो मां औलाद देण ते अचा त मादी जो भी मोहताज न आया त को माई हुजे त पो औलाद थे अरे मां नरम भी औलाद कंदो आ ता जो दादो आदम अलैहिस्सलाम उन्हें के निंड कराए कुख मोहताज जी दादी अम्मा बीबी हवा मां नरम पैदा कई उन को घुर न जेको नरम भी दे तो नर के पेट थींदो ही नाए नर तो बिज विझंदो आ पर हो तो जे मुजी ताकत एडी आ मुशरिक मां नरम बीबी हवा पैदा कई मुशरिक जी गैरत ही खत्म मिट्टी खाए तो ते हां हेतो मां के औलाद थी अल्लाह ते मुजी गैरत दिस मुजी ताकत दिस मां देण ते अचा त न मां होजे न पी होजे न नर होजे न मादी होजे त भी दींदुस अरे यो तरीको तो डाडो दुखियो आ न अबो न अम्मा न नर न मादी पो भी दींदुस औलाद या अल्लाह किए दींदे ते समूद जी कौम मुझे नबी के मजबूर कयो त जबल मो डाची कढी दे अफला यंजुरून इलल इबल कैफ खुलिकत डाची जो कद भी वडो थिंदो आ जो मास घबराए छो तो नबी तू जो मौजज़ो हुक्म मा ला जो इन्नमा अमरुहु इजा अराद शयन यासीन तो बना यकूल लहू कुन फयकून जबल फाटी पियो अल्लाह ताला समूद जी कौम दे आडो ढुकी डाची कढी दे घर इन डाची के मौलाना न अबो न अम्मा ऐ तफसीर लिखंदा एडी वडी ये जमीन ते वेंदी त 90 फुट मुरब्बा रुगो जगह विलारींदी ए ता जो प्लाट बिल्कुल 20 फुट थिंदो 90 फुट छोड़ो वेण जी जाय 400 माण्हुन कलमो पढ़ियो साले नबी ते 11 लख मो कुल 400 माण्हू मुसलमान थिया पो हिकु मुसलमान शाम जो बाल्टी खणी डाची मो खीर दोहे अल्लाह जी डाची आ दोहे 5-5 किलन जी बाल्टी भरे वेंदा हिसाब त कयो ता भी खीर विकणदा हो 400 माण्हू बाल्टी खणी जने वेले ते 400 माण्हू 5 किलन जी बाल्टी भरे वञन त घणो खीर वेले ते थियो अल्लाह जी डाची दींदी हिय जो खूह ते पानी पीणींदी त बियूं डाचियूं ॾिसी भजी वेंदियूं हे भला थी अचला केड़ी शुरू वाल हादी नाकतुल्ला शिरबुन वलकुम शिरब यौम मल डी मुकर क्यों शंछर दे अल्लाह जी डाची खूह जो पानी पींदी आचर दे गोठ वारी वेंदियूं एडी ताकतवर डाची अल्लाह ताला पैदा कई मुशरिक गैरतदार बाकी पंजन हे एकड़े 2 फुटन जो बाकी फुट न थो देई सके अल्लाह देण वारो रब को घुर अर्ज बियो कया अल्लाह तो ते मां को घुरो आसे बैतुल्लाह जो तवाफ सुभान अल्लाह नबी से फरमायो जेको 52 तवाफ बैतुल्लाह जो कंदो अल्लाह उन जे जिस्म ते जन्म जी बाय हराम तो करे छड़े दुआ कयो असा भी 17 तवाफ कया अल्लाह वरी नसीब कराए वरी तवाफ कयो तवाफ बंद न थींदो आखिरी गाल बुधो मां दुआ घुरा असा के मक्के जे दोस्तन जो सही 2020 में 21 में 22 में लॉकडाउन थो सऊदी हुकूमत कोरोना जे करे पाबंदी हज उम्रे ते अल्लाह जो कसम डिठो सी त बैतुल्लाह जो तवाफ पखी भी कन पिया कबूतर माना सच्ची जाय तले त कबूतर भी तवाफ कन पिया 1407 हिजरी में मक्के में तूफान आयो मिट्टी जो ॾाढी पुरानी गाल आ तारीख़ मक्का में लिखल आ मिट्टी जे करे मानू काबतुल्लाह को परे थी विया पर ॾिठऊं तो सुभान अल्लाह कारीड़ नांग भी बैतुल्लाह जो तवाफ ए कुरान सैयद हबीबुल्लाह शाह जे हथ में आ मां अगे साल 2024 में जने हज ते वियोस सुबह जो 9-10 बजे मां तवाफ पे कया मुजी गुनाहगार अखिन ॾिठो अबाबील पखी भी बैतुल्लाह जो तवाफ
व अरसल अलैहिम तैरन अबाबील। खुदा जो कसम इन घर के ॾिसी अचो, मिठे मोहम्मद जो रोज़ो ॾिसी अचो। मां खुतबे में पढ़ियो जेको नबी साईं जे रोज़े जी ज़ियारत कंदो क़यामत ॾींहुं नबी साईं फरमायो मुंहिंजे मथो अहिड़े उम्मती जी शफ़ाअत वाजिब आहे। इंशाअल्लाह मुशरिक न थियो, शिरक न कयो, पंहिंजे बच्चन के कुरान पढ़ायो, मदरसन के आबाद कयो, मस्जिदन के आबाद कयो। अल्लाह तव्हांजे बच्चन के कुरान जी लोलिन सां इंशाअल्लाह घरन के आबाद कंदो। मुंहिंजी अम्मा भेण घर में कुरान थी ॿुधे, अमड़ियूं तव्हां भी नमाज पढ़ो, कुरान जी तिलावत कयो, वॾनि जी इज्जत कयो, नंढनि ते शफ़क़त कयो। हाँ, रोज़ानो इस्तग़फ़ार कयो। इस्तग़फ़ार में 3 इनाम, हिकु ज़मीन में बरकत थींदई, ॿियो व युमदिदुकुम बि अमवाल, 5 मेहूं त मां माल वधाए 10 करे 7 बकरियों थी तो सच्ची दिल से इस्तग़फ़ार करो, गुनाह न कर, व्याज न खा, जुआ न खेड, जिना न कर, सजो डी लासूरन जे कढ न पो, छडे दे न अंधे इश्क के, तकवा वारी जिंदगी गुजार, पाक जिंदगी गुजार। रब तो फरमाए गानन सा प्यार न कर, तुझे 7 बकरिन के मां खुदा 14 भी करे दींदो। 3 नंबर ते फरमाई जेके पुट जी औलाद कोने वो इस्तग़फ़ार करे। अल्लाह कुरान में चतो वयुमदिदुकुम बि अमवालिन व बनीन, इस्तग़फ़ार सा मां पुटन जी औलाद भी दींदो। अल्लाह ताला तहां असांखे अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। अल्लाह मुझे ॿुधाइण के कबूल फरमाए। कलाक खां मथे टाइम थियो, तव्हांजी मोहब्बत में हलियासीं। अल्लाह साईं जिन हिन जलसे में तावन कयो आहे बाऊ निसार मसां, अल्लाह उन जे तावन के कबूल फरमाए। अल्लाह बीमारन के शफ़ा अता फरमाए। या अल्लाह बेरोजगारन के हला रोजगार नसीब फरमाए। या अल्लाह बेनमाज़न के नमाजी बनाए। अल्लाह उहे कम करा जिन ते तू भी राज़ी, तुझो रसूल भी राज़ी। मुंहिंजा अल्लाह असां को मक्के मदीने में का बेअदबी थी वई आहे त असांखे माफ़ फरमाए। मुंहिंजा अल्लाह बार बार काबतुल्लाह जो रोज़े रसूल जो दीदार कराए। असांजो दोस्त मोहम्मद असलम रिड साहब उनके भी अल्लाह ताला शफ़ाए कामिला आजला दे। जेके भी बीमार आहिनि, जिन अर्ज़ु कयो आहे उनजे बचड़े भी चयो त बाबा लाइ दुआ कयो, अल्लाह उनखे शफ़ा अता फरमाए। जिन दोस्तनि दुआ लाइ अर्ज़ु कयो आहे, जिन खे औलाद कोन्हे उनखे नरीना साले औलाद ॾे। जिन नौजवाननि जूं शादियूं न आहिनि थियल, अल्लाह उन्हनि जो रिश्तो भी आसान फरमाए। रब साईं उन्हनि जो रिश्तो आसान फरमाए। जिन जे घरनि में न्याणियूं वेठल आहिनि, अल्लाह उन्हनि जो रिश्तो आसान फरमाए। जिन मरहूमनि जी ख़ैरात कई वई आहे, अल्लाह उन्हनि जी क़ब्र ते रहमत फरमाए। अल्लाह असांजी ज़ुबान के ज़िक्र, शुक्र ऐं सब्र जी तौफ़ीक़ अता फरमाए। रब आखिरी वक्त हुजे असांखे दुनिया में घुराई ईमान कामिल सां, एहसान कामिल सां, इस्लाम कामिल सां, ख़ात्मो कलमे ईमान सां नसीब फरमाए। सल्लल्लाहु ताला अला रसूल खैर खल्क़ी मुहम्मदिन व अला आलिहि व असहाबिहि व अहले बैतिहि अजमाइन सुम्मा अजमाइन रहमतिक या अरहम।